अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HR JDO न्यूज़ ऐं वज़ीर उनड़ ख़बर शामिल कयूं। यूसुफ रंदई तहलके थाणी नवाबशाह जे ॻोठ गाज़ी खान होत जी रहवासण सुमेरा ज़ाल नदीम होत पंहिंजे पीरसन माउ अनीता नाज़ ऐं पीरसन पीउ हबीबुर रहमान सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब पहुची इंकशाफ़ कयो आहे त हिकु हफ़्तो अॻु मुंहिंजे सोहरे अली गुल ऐं मुड़ुसु नदीम होत जे मर्ज़ीअ सां ॿिनि जवाबदारनि अहमद साबकी ऐं अलहवर आयो ऐं अलह वसायो मूंसां ज़ना कयो ऐं ॿिनि माण्हुनि खां ज़बरदस्ती मुंहिंजे सोहरे ऐं मुंहिंजे मुड़ुसु पेशो कराईंदा हुआ ऐं इनकार करण ते मूं ते सख़्तु तशदुद कंदा हुआ, जंहिं करे मां हलण खां बि लाचार थी वई आहियां। हिन चयो त मां मुड़ुस ऐं सोहरे जे ज़ुल्मनि खां तंग थी पंहिंजे माइटनि वटि पहुतसि, जिते मां इंसाफ़ लाइ नौशरो फेरोज़ पुलिस वटि वियसि, पर नौशरो फेरोज़ पुलिस असांखे चयो त ज़्यादती नवाबशाह में थी आहे, उन करे तव्हां नवाबशाह वञो, पर पुलिस असांजी का मदद नथी करे। उन करे असां इंसाफ़ लाइ नवाबशाह प्रेस क्लब पहुता आहियूं। हिननि चयो त मूंसां मुसलसिल ज़्यादती कंदड़ अहमद साबकी, अलह वसायो साबकी ऐं मूंसां ज़ोरी ज़ना कराईंदड़ सोहरे अली गुल ऐं मुड़ुसु नदीम होत ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। हिननि वधीक चयो त मूंखे धमकियूं मिली रहियूं आहिनि त असांजे ख़िलाफ़ जेकॾहिं तव्हां ईंदो त तोखे अगवा कंदासीं ऐं तव्हांजे घर ते कब्ज़ो कंदासीं। हिननि वस वारनि खां अपील कई आहे त मूंसां ज़बरदस्ती ज़ना कंदड़ जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे मूंखे ऐं मुंहिंजे माइटनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। नवाबशाह जो SSP नोटिस वठे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।